अस्सलाम वालेकुम साईं। अॼु जेको तव्हां वाइंड अप कयो आहे एक्शन सीन जो देवाल, कीअं मज़ो आयो या ईअं? हाँ जीअं त बाबा हींअर तमामु ॾाढो मज़ो बि आयो ऐं जेके असांजो जेको हीरो साहबु आहे वीचारो उहो जूनियर आहे, पर उनखे अञा थोरो टाइम लॻंदो। बहरहाल उनखे बहितरीन शूट हले पई ऐं जेके आहिनि दोस्त असांजा न्यू दुआ करें हम ऐसे काम करते रहें और जिन जिन लोकेशन ते कुझु एक्शन सीन हुयो, चांहि जो वक़्फ़ो वरितो आहे थोरो, दोस्त सभु गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, असां हिन टाइम बीठल आहियूं, असां जेका सीरीज़ ठाहियूं पिया, जेको अव्हां सां वाइदो कयोसीं त अव्हांखे जेको आहे सीरीज़ ॾींदासीं वेब चैनल जे लाइ। ऐं तमामु हिकिड़ी बहितरीन वेब सीरीज़ आहे बदिले जे नाले सां, ऐं इंशाअल्लाह जेका हमेशा अवां ॾिसंदड़ मुंहिंजे हिकिड़ी फरमाइश ते हमेशा जी फरमाइश पूरी कंदा आहियूं। हींअर जेका ही जेकी सीरीज़ अचे पई तमामु बहितरीनु सीरीज़ आहे, ऐं हुन में हिकिड़ो मुंहिंजो तमामु डेंजर क़िस्म जो हिकिड़ो विलन टाइप जो हिकिड़ो करेक्टर आहे, तमामु बहितरीनु करेक्टर आहे। ऐं उन में जेके हीरो आहिनि असांजे हिन वेब सीरीज़ में उहे आहिनि साईं नज़र हुसैन शाह साहबु, ऐं साईं तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, बहितरीनु अदाकार आहिनि। ऐं असांजो हीउ ॿियो नौजवान दोस्त आहे, नालो ॿुधा? शबीर अहमद भुट्टो असांजो इहो जूनियर दोस्त आहे, ऐं हीअ बि असांजे हिन वेब सीरीज़ में आहे। ऐं हीअ अधु असांजो हीअ बि ग़ुलाम शबीर मलिक साहबु, इहो बि अधु असांजो आर्टिस्ट आहे, बहितरीनु आर्टिस्ट ऐं असिस्टेंट डायरेक्टर बि आहे ऐं असांजे हिन वेब सीरीज़ जो। ऐं साईं काॾे वियो? ऐं हिन शख़्सियत खे तव्हां जेके पूरी मुंहिंजे जेके दोस्त आहिनि सभु सुञाणे त तक़रीबन जेके दोस्त नथा सुञाणनि त उनजे लाइ बि मां मुंहिंजो तारीफ़ कराईंदुसि। असांजी अहिड़ी शख़्सियत आहिनि मोहतरम जनाब अफ़ज़ल अली सुमरो साहबु, डायरेक्टर, राइटर, कैमरामैन, एडिटर, सभु कुझु इहे आहिनि। ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु सीरीज़ आहे, ऐं दोस्तनि खे मां इहो गुज़ारिश कयां थो पियो त असांजी हिन सीरीज़ खे ज़रूरु ॾिसंदो ऐं तमामु ॾाढी पसंदि तव्हांखे। ऐं दोस्तो इनशाला वरी साईं नज़र हुसैन शाह साहब जी बि असांजी जेको आहे तारीफ़ कराए छॾियो आहे, ऐं इनशाला वरी जेका नेक्स्ट जेका एपिसोड। अस्सलाम वालेकुम काज़ी साहब, कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? वालेकुम अस्सलाम साईं, मालिक जी वॾी महिरबानी, तव्हां ॿुधायो? ख़ैर ॿियो ख़ैर आहे? छा चवंदो अॼु जी शूट जे बारे में? यार शूट माशाल्लाह असांजो जेको ही वेब जेको चैनल आहे उनजे लाइ तमामु बहितरीनु शूट हले पई, ऐं जेके आहिनि दोस्त असांजा न्यू टैलेंट बि आहिनि हिन में, ऐं उन सां कमु करण जो तमामु घणो ॾाढो मज़ो बि अचे थो पियो। ऐं मां उमेदु कयां थो तमामु बहितरीनु इहे ॾिसणु वटां महिरबानी। ॿियो असां सां गॾु आहे साईं नज़र हुसैन शाह जी। साईं इन में तव्हां हीरो आहियो? जी हाँ, ये मेरी खुशनसीबी है, मैं सीनियर आर्टिस्ट के साथ काम कर रहा हूँ। मेरा शौक़ था जो अल्लाह के तुमसे पूरा हो रहा है। ये एक एक्शन सीन है जो आपको बहुत पसंद आएगा, और आप दुआ करें हम ऐसे काम करते रहें और जिन जिन काम की चाहत है कि काम करना चाहते हैं वो हमारे साथ काम कर सकते हैं। और यहाँ पे जितना भी काम हो रहा है सारे हमारे साथ अपने तरफ से जानी माली ताउन कर रहे हैं। बड़ी महिरबानी साईं, बड़ी महिरबानी। और हे ॿिया असांजा सभु नवां दोस्त आहिनि, सभु असां सां गॾु आहिनि। अब कीअं थो लॻे कमु करणु? मज़ो अचे थो न? महिरबानी। चांहि पी करे वरी असां शूट स्टार्ट कयूं था। महिरबानी। अस्सलाम वालेकुम साईं। अॼु जेको इहो तव्हां वाइंड अप कयो आहे एक्शन सीन जो देवाल, कीअं मज़ो आयो या ईअं? हा जीअं त बाबा हींअर तमामु ॾाढो मज़ो बि आयो, ऐं जेके असांजो जेको हीरो साहबु आहे वीचारो उहो जूनियर आहे, पर उनखे अञा थोरो टाइम लॻंदो। बहरहाल उनखे असां फॉलो बि कयोसीं, उनखे सम्झायूं पिया बाबा हीअं करिणो आहे, सारो कमु जेको आहे तमामु ॾाढी महिनत सां कयो वियो आहे हिनखे जेको आहे हिन सीरियल खे। ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु एक्शन सीन हुया, सभु वाइंड अप वारो जेको सीन कयो तमामु ज़बरदस्त। ऐं तव्हां ॾिसंदो त तव्हांखे पाण खे मज़ो ईंदो। तमामु हिकिड़ो डेंजर सीन हुयो, तमामु ॾिसणु वटि आहे। वॾी महिरबानी अफ़ज़ल साहब जी जो असांखे हिन लाइक़ु सम्झंदो आहे ऐं असांखे जो पाण घुराईंदो आहे त असां बि भॼी पवंदा आहियूं ईअं सम्झ। ऐं हीअ असांजो हीरा साहबु,
जी साईं साईं नज़र हुसैन शाह दोस्तों मैं नज़र शाह पहिरें दफ़ो कमु कयो आहे सिखूं था सीनियर आर्टिस्ट आहे सत्तार काज़ी साहब ऐं पंहिंजे दोस्तनि जेका कमु ॾियनि था तव्हांखे असां अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु आहियूं असां पंहिंजी लोकेशन ते कुझु एक्शन सीन हुयो चांहि जो वक़्फ़ो वरितो आहे थोरो दोस्त सभु गॾु आहिनि अब्दुल सत्तार काज़ी साईं नियाज़ साईं ॿिया जेका बि आहिनि सभु हिकु न्यू टीम आहे न्यू टीम खे गॾायो आहे पाण में गॾु सभई दोस्त आहिनि